अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रोज़े रसूल जे बारे में दिलचस्प मालूमात। दुआए अत्तार, ए अल्लाह पाक जेको भी मुकम्मल रिसालो रोज़े रसूल जे बारे में दिलचस्प मालूमात पढ़ी या ॿुधी वठे उनखे रोज़े रसूल जी बाद बि हाज़िरी नसीब फरमाए ऐं उनखे माउ पीउ समेत बेहिसाब बख़्शे छॾ। आमीन बिजाहे ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फजीलत। फरमाने आखिरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बेशक अल्लाह पाक हिकु मलाइक मुंहिंजे क़ब्र ते मुक़रर फरमायो आहे जंहिंखे तमाम मख़लूक़ जा आवाज़ ॿुधण जी ताक़त ॾिनी आहे। सो क़यामत ताईं जेको मूं ते दुरूद पाक पढ़ंदो आहे त उहो मूंखे उन जो ऐं उन जे पीउ जो नालो पेश कंदो आहे, चवंदो आहे फिलाणे पुट फिलाणे जे अव्हां ते हिन वक़्तु दुरूद पाक पढ़ियो आहे। मसनद बज़ार 255/4 हदीस 1425। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। सब्ज़ सब्ज़ गुंबद हर अख जो नूर ऐं हर दिल जो सुरूर आहे। आशिक़ रसूल हिन ॻाल्हि जी तमन्ना कंदो आहे त उहो ज़िंदगी में घटि हिकु भेरो त ज़रूर सब्ज़ सब्ज़ गुंबद ऐं मीनार जे दीदार सां शर्फ़ हासिल करे। मदीने पाक में सभ खां बरकत वारो बल्कि समूरी ज़मीन जे अज़ीम तरीन ज़ियारत गाह रसूल पाक जो रोज़ो आहे। कंहिं आशिक़ रसूल केॾो प्यारो शेर लिखियो आहे, एजाज ये हासिल है तो हासिल है ज़मीं को, फलक पे कोई गुंबद खज़रा नहीं कोई। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। ॿिन्ही जहाननि जे सरदार जो मकान आलीशान। मस्जिद नबवी शरीफ़ में ओभर पासे इहो नूर वारो मकान वाक़े आहे जिते मदीने जा ताजवर महबूब रब अकबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलवो फरमाए रहिया आहिनि। ही उहो ई हुजरो मुबारक आहे जंहिंखे पहिरियों भेरो मस्जिद नबवी शरीफ़ जी तामीर जे वक़्तु ई सरकारी आली वक़ार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिहाइश जे लाइ तयारु कयो वियो हो ऐं उते ई उम्मुल मुमिनीन हज़रत आयशा सिद्दीक़ा रदी अल्लाहु अन्हा तक़रीबन 9 सालनि ताईं पंहिंजे सरताज साहिब मेराज सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़दमनि में हाज़िर रहियूं। इन्हीअ करे उनखे हुजरे आयशा बि चवंदा आहिनि। गारे ऐं मिटीअ सां बणियल भितियुनि ऐं खजीअ जे छोॾनि ऐं फरहनि जी छत ते मुश्तमिल मुख़्तसर रक़बे जो ही घर शायदि उन वक़्तु मदीने शरीफ़ जी सादी अमारत हुई। हिन आलीशान घर जी छत शरीफ़ जी बुलंदी क़द आदम यानी इंसानी क़द खां हिकु हथु यानी तक़रीबन अधु गज़ वधीक डिघी हुई। बाद में इन जे चौधारी अहिड़ा ई हुजरा मुबारक ॿियनि उम्महातुल मुमिनीन रज़ियल्लाहु अन्हुन जे लाइ हिकु हिकु करे तामीर कया विया। हज़रत अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, कुझु घर जरीद नखल यानी खजीअ जे साफ़ फरहनि जा हुआ, उहे कंबल सां ढकियल हुआ ऐं दरवाज़े ते बि कंबल जा पर्दा हुआ। तमाम घर क़िबले जे तरफ़ ऐं ओभर ऐं शाम जे पासे हुआ। ओलह पासे को बि घर न हो। कुझु घर कचिन सिरनि जा बि हुआ। जज़्बुल क़ुलूब सफ़ो 97। जिन आशिक़ान रसूल खे पंहिंजा घर नंढा ऐं सोढ़ा महसूस थींदा आहिनि उन्हनि खे घुर्जे त ॿिन्ही जहान जे सुल्तान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आलीशान घर ते गौर करे पंहिंजे लाइ सब्र ऐं तहमुल जो सामान कनि। खुश रवे कोनो मकान और तवाज़ो ऐसी, हाथ तकिया है तेरा खाक बिछोना तेरा। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। हुजरे मुबारक में विसाल ऐं तदफीन। हबीब रब्बे ज़ुल जलाल बीबी आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ई हुजरे आयशा में ज़ाहिरी विसाल फरमायो। घर जे जंहिं हिस्से में इंतकाल शरीफ थियो उहो ई ज़मीन जो हिस्सो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ब्र अनवर बणजण ऐं जिस्म मुनव्वर सां चुंबड़ण सां मुशर्रफ थियो। उम्मुल मुमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा पंहिंजी वफ़ात ताईं उन ई हुजरे मुबारक में मुक़ीम रहियूं। शेख़ेने करीमैन जे हुजरे पाक में तदफीन। मुसलमाननि जे पहिरें ख़लीफ़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जी वफ़ात जो वक़्तु आयो त संदन वसीयत फरमाई त मुंहिंजे जनाज़े खे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े अनवर जे पाक दरवाज़े जे साम्हूं रखी करे अर्ज़ कजो, अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह
हाज़ा अबू बकरिम बिल बाब, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अबू बकर दरबार में हाज़िर आहे। जेकॾहिं दरवाज़ो मुबारक पाण ई खुली वञे त अंदर खणी वञिजो, न त जन्नतुल बक़ी में दफ़न करे छॾिजो। वफ़ात खां बाद वसीयत जे मुताबिक़ रोज़े पाक जे साम्हूं जनाज़ो मुबारक रखी करे जीअं ई अर्ज़ कयो वियो, या रसूल अल्लाह हाज़ा अबू बकरिम बिल बाब, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अबू बकर दरबार में हाज़िर आहे। दरवाज़े जो तालो पाण ई खुली वियो ऐं आवाज़ अचण लॻो, अदखिलुल हबीब इलल हबीब फइन्नल हबीब इलल हबीब मुश्ताक़। दोस्त खे दोस्त सां मिलाए छॾियो जो दोस्त खे दोस्त जो इश्तियाक याने शौक़ आहे। तारीख़ इब्न असाकर 436/30, तफ़सीर कबीर 433/7। जीअं त पाण रज़ी अल्लाह अन्हु खे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पहलू याने बराबर में दफ़न कयो वियो ऐं क़ब्र हिन रीति खोटरी वई जो संदन जो मुबारक मथो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक शानुनि याने बरकत वारनि कुल्हनि जे साम्हूं ईंदो हो। पोइ तक़रीबन 10 सालनि खां बाद जॾहिं इमामुल आदिलीन मुसलमाननि जे ॿिए ख़लीफ़े हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु शहादत माणी त पाण रज़ी अल्लाह अन्हु बि हुजरे पाक जे अंदर ख़लीफ़तुल मुस्लिमीन हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह अन्हु जे भर में दफ़न थिया। या इलाही अज़ब ए हज़रात सिद्दीक़ उमर, खैर दे दुनिया के अंदर आखिरत महमूद कर, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। हुजरो पाक 2 हिस्सनि में तक़सीम हो। तमाम मुसलमाननि जे प्यारी प्यारी अमड़ साइण हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा जो हुजरो मुबारक 2 हिस्सनि में विरायल हो। हिकु उहो हिस्सो जिते मुबारक क़ब्रूं हुयूं ऐं ॿियो उहो हिस्सो जिते पाण रज़ी अल्लाह अन्हा जी रिहाइश हुई। 2 हिस्सनि जे विच में हिकु भित हुई। पाण रज़ी अल्लाह अन्हा फरमाइनि थियूं त मां पंहिंजे घर जे उन हिस्से में जंहिंमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मुंहिंजा वालिद साहिब रज़ी अल्लाह अन्हु आराम फरमा हुआ, हिन हाल में दाख़िल थींदी हुयसि जो पर्दे जो को ख़ासि एतमाम न हूंदो हो। मां चवंदी हुयसि त हिकु मुंहिंजो मुड़ुसु आहे ऐं ॿिया मुंहिंजा वालिद साहिब। जॾहिं उन्हनि सां गॾु अमीरुल मुमिनीन हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह अन्हु दफ़न थिया त अल्लाह पाक जो कसम, हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह अन्हु खां हया जे करे हिन तरह दाख़िल थींदी हुयसि जो मां पंहिंजे जिस्म खे ख़ूब चङी तरह कपड़नि सां वेढ़े वेंदी हुयसि। मसनद इमाम अहमद 12/10 हदीस 25/7-18। मालूम थियो त उम्मुल मुमिनीन हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा खे हिन में को शक न हो त दुनिया मां पर्दो फरमाइण जे बावजूद बि साहिब मेराज सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं प्यारा वालिद हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजे पंहिंजे रोज़े पाक जे अंदर रहंदे बि मूंखे ॾिसी रहिया आहिनि ऐं हीउ ई अक़ीदो अमीरुल मुमिनीन हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह अन्हु जे बारे में बि हो। तॾहिं त संदन जे रोज़े पाक में दफ़न थियण खां बाद पाण रज़ी अल्लाह अन्हा हाज़िरी ॾियण वक़्तु पर्दे जो ख़ुसूसी एतमाम फरमाईंदियूं हुयूं। हालांकि क़ब्रुनि वटि हिन तरह जे पर्दे जो हुक्म न आहे। मेरी मदनी बेटियां या रब सभी पर्दा करें, सुन्नतों की खूब खिदमत बहरे सिद्दीक़ा करें, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। शेखने करीमैन खां बाद को ॿियो हिते दफ़न न थियो। शेखने करीमैन रज़ी अल्लाह अन्हुमा खां बाद हुजरे मुबारक में कंहिं ॿिए जे तदफ़ीन न थी। ज़ुन्नूरैन जामे उल क़ुरआन मुसलमाननि जा 3 ख़लीफ़ा हज़रत उस्मान इब्न अफ़्फ़ान रज़ी अल्लाह अन्हु जी शहादत जेतोणीक मदीने पाक में थी, पर हिकु फसादी टोले हुजरे जे अंदर पाण रज़ी अल्लाह अन्हु जी तदफ़ीन न थियण ॾिनी। जीअं त पाण रज़ी अल्लाह अन्हु खे जन्नतुल बक़ी में दफ़न कयो वियो। जॾहिं त मौला मुश्किल कुशा हज़रत अली उल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत मदीने पाक खां तमाम परे कूफे में थी, तंहिं करे पाण रज़ी अल्लाह अन्हु जी तदफ़ीन हुजरे पाक में न थी। जॾहिं रसूलुल्लाह जे ॾोटरी बीबी फातिमा रज़ी अल्लाह अन्हु जे जिगर जे टुकड़े जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾोटरे बीबी फातिमा रज़ी अल्लाह अन्हा जे जिगर जे टुकड़े हज़रत इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह अन्हु खे ज़हर ॾेई करे शहीद कयो वियो ऐं पाण रज़ी अल्लाह अन्हु जी तदफ़ीन हुजरे पाक में करण जी कोशिश
कोशिश कई वई त उन वक़्तु मदीने पाक जो गवर्नर मरवान जेको अहले बैत जो मुखालिफ हो हथियार खणी करे रुकावट बणियो। सो झगड़े खां बचण जे लाइ हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु अन्हु जी तदफीन जन्नतुल बक़ी में कई वई। वो हसन मुजतबा सैयदुल अस्खिया राकिबे दोशे इज्जत पे लाखों सलाम। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। हुजरे पाक जो दरवाज़ो बंद कयो वियो। सिद्दीक़ा बिनते सिद्दीक़ अल्लाह पाक जे महबूब जी महबूबा उम्मुल मुमिनीन हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा जो जॾहिं विसाल थियो त पाण रज़ियल्लाहु अन्हा खे जन्नतुल बक़ी में दफ़न कयो वियो ऐं हुजरे पाक जे मुबारक दरवाज़े जे ॿाहिरां हिकु मज़बूत भित बणाई करे उन में दाख़िल थियण जो रस्तो बंदि कयो वियो। उम्मुल मुमिनीन हज़रत आयशा रज़ियल्लाहु अन्हा जे विसाल खां बाद उहा जगह बि ख़ाली थी वई जिते पाण रज़ियल्लाहु अन्हा क़याम फरमाए रहियूं हुयूं। हीअं हाणे हुजरे पाक में चौथी क़बर जी जगह ख़ाली आहे। क़यामत जे वेझो हज़रत ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम जो नुज़ूल थींदो ऐं इंतिकाल खां बाद पाण अलैहिस्सलाम जी तदफीन हुजरे पाक में कई वेंदी। हुजरे मुबारक जी भितुनि जी तामीर। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाहिरी हयात जे ज़माने में घर जूं भितियूं पकियूं न हुयूं। सभ खां पहिरियां अमीरुल मुमिनीन हज़रत उमर फारूक़ आज़म रज़ियल्लाहु अन्हु पकियूं भितियूं तामीर करायूं। पोइ पहिरीं सदी जे मुजद्दिद हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ियल्लाहु अन्हु पहिरीं सदी हिजरी में जॾहिं मस्जिद नबवी शरीफ़ जी नई तामीर कई त कारनि पत्थरनि सां बिना दरवाज़े जे भितियूं ठाहे करे हुजरे आयशा जो असली रक़बो महफ़ूज़ करे छॾियो ऐं उन जे चौधारी 5 गोशा यानी 5 कुंडनि वारी भित तामीर कराए छॾी जंहिं में को बि दरवाज़ो नाहे। ॼारी मुबारक जी तारीख़। मक़सूरा शरीफ़ लोह ऐं पितल धात जो हिकु क़िस्म जेको जिस्त ऐं ट्रामे जे मिलावट सां बणियल जी उन ॼारी मुबारक खे चयो वेंदो आहे जंहिंखे मुबारक क़ब्रनि जे चौधारी हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ियल्लाहु अन्हु जी तामीर कयल 5 कुंडी भित जी चौधारी लॻायो वियो आहे। सभ खां पहिरियां मिस्री सुल्तान रुकनुद्दीन बैबरस 668 हिजरी में काठ जी ॼारी मुबारक बणाई हुई। उन वक़्तु उन जी ड्रेग 2 माण्हुनि जे कद बराबर हुई। पोइ शाह ज़ैनुद्दीन कतबगा 694 हिजरी में उन जे मथां वधीक ॼारी वधाए छॾी जेका छित सां वञी लॻी। 886 हिजरी में बाहि लॻण जे सबब जे हादिसे में हीअ ॼारी मुबारक शहीद थी वई त सुल्तान काई तबाई लोह ऐं पितल जूं ॼारियूं तयार करायूं जिन में पितल जूं ॼारियूं क़िबले तरफ़ जॾहिं त लोह जूं ॼारियूं 2-3 पासनि में लॻायूं वयूं। मक़सूरा ॼार शरीफ़ में कई दरवाज़ा आहिनि। हिकु क़िबले वारी भित में जंहिंजो नालो बाबु तौबा आहे, हिकु ओलह वारी भित में जंहिंखे बाबुल वफ़ूद चवंदा आहिनि, हिकु ओभर वारी भित में जंहिंजो नालो बाबे फातिमा आहे ऐं हिकु उतर पासे जंहिंखे बाबु तहजुद चवंदा आहिनि। बाबे फातिमा खां अलावा तमाम दरवाज़ा बंदि ई रहंदा आहिनि। बाबे फातिमा बि उन वक़्तु खोलियो वेंदो आहे जॾहिं को गवर्नमेंट जो महिमान या वफ़द अचे। ही माण्हू जेतोणीकि मक़सूरा शरीफ़ यानी ॼारी मुबारक में दाख़िल त थी वेंदा आहिनि पर 5 कुंडी भित जे अंदरि नथा वञी सघनि छो जो उन में दाख़िल थियण जो को दरवाज़ो ई नाहे। 5 कुंडी जी चौधारी वॾा वॾा पर्दा लॻल आहिनि। 3 क़ब्रुनि जूं नक़ली तस्वीरूं। अॼुकल्ह 3 क़ब्रुनि वारे तस्वीर जा फ्रेम बाज़ारुनि में विकामजी रहिया आहिनि जंहिंमें हिकु क़ब्र सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं 2 क़ब्रूं शेख़ैन करीमैन रज़ियल्लाहु अन्हुमा जे तरफ़ मंसूब कयल हूंदियूं आहिनि। ही जाली नक़ली आहिनि छो जो 3 मुबारक क़ब्रूं 5 कुंडी भितियुनि जे अंदरि आहिनि ऐं अंदरि हाज़िर थियण जो को रस्तो ई नाहे। जॾहिं ज़ाहिरी अखियुनि सां उन्हनि मुबारक क़ब्रुनि जी ज़ियारत मुमकिन ई नाहे त ही तस्वीरूं किथां खां ऐं कहिड़ीअ तरह कढियूं वयूं। हिजरो फिराक में जो यारब तड़प रहे हैं उनको दिखा दे मौला मीठे नबी का रोज़ा। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। रोज़े अनवर ते गुंबज़ पाक जी तामीर। हुजरे मुबारक ते पहिरियां कंहिं क़िस्म जो गुंबज़ न हो। छत ते सिर्फ़ इंसान जे अधु क़द जेतिरी चौदीवारी हुई त जीअं जेको बि कंहिं मतिलब सां मस्जिद नबवी शरीफ़ जी छत ते वञे
त उनखे एहसास रहे त हू निहायत अदब जे मक़ाम ते आहे ऐं किथे वेसर में बि उन ते न चढ़े। हिते ही बयान करण दिलचस्पी खां ख़ाली न आहे त अब्बासी ख़िलाफ़त जी इब्तिदाई दौर में इक़्तिदार वारी शख़्सियात जे मज़ारुनि ते गुंबज़ बणाइण जो सिलसिलो थियो ऐं पोइ ॾिसंदे ई ॾिसंदे बगदाद शरीफ़ ऐं दिमश्क में गुंबज़ दीनी शख़्सियतुनि जे मज़ारुनि जो बाक़ाइदा हिस्सो बणिजी वियो। बगदाद शरीफ़ में इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाहि अलैहि जे मज़ार शरीफ़ ते बि गुंबज़ सल्जूक़ी सुल्तान मलिक शाह 5वीं सदी में तामीर करायो हो। इन खां बाद हिन तामीर जे तिर्ज़ जो मिस्र में ख़ूब रवाज थियो ऐं उते थोरे अरसे में ई कई मज़ारुनि ते गुंबज़ बणिजी विया। जॾहिं कलावून ख़ानदान जो दौर आयो त गुंबज़ तक़रीबन तमाम मुसलमान इलाइक़नि में आम थी चुको हो, छो जो मिस्र में ही तामीर जो फ़न तमाम घणो मक़बूल हो। इन करे सुल्तान मंसूर कलावून जॾहिं रोज़े रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पहिरियों भेरो गुंबज़ ठाहिण जो फ़ैसिलो कयो त मिस्री राज़नि जूं ख़िदमतूं हासिल कयूं वयूं, जिन पंहिंजे हुनर खे कम में आणींदे 678 हिजरी में हुजरे पाक ते काठ जे तख़्तनि जी मदद सां ख़ूबसूरत गुंबज़ बणायो। रोज़े रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत उन गुंबज़ खे अहिड़ो हुस्न ॾिनो जो मदीने पाक जी ज़ियारत करण वारनि जी अखियुनि जो तारो बणिजी वियो। इलाही तू अता कर दे हमें भी घर मदीने में, वसीला तुझको बू बकरो उमरो उस्मानो हैदर का। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। वॾी ऐं नंढी गुंबज़ शरीफ़ जी तामीर। पहिरियों गुंबज़ शरीफ़ तक़रीबन 1 सदी ताईं आशिक़ान रसूल जूं अखियूं थधियूं कंदो रहियो। पोइ वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु मज़बूत काठ जे तख़्तनि मां कुझु तख़्ता ज़ईफ़ कमज़ोर थी विया, जीअं त सुल्तानुन नासिर हसन बिन मोहम्मद कलावून गुंबज़ शरीफ़ जी कुझु ख़िदमत कई। पोइ बाद में सुल्तान अशरफ शाबान बिन हुसैन बिन मोहम्मद 765 हिजरी में वधीक ख़िदमत जी सआदत हासिल कई। अञा 1 सदी ॿी गुज़री हूंदी त इन ॻाल्हि जी ज़रूरत महसूस थी त गुंबज़ शरीफ़ जे वसी बुनियादनि ते ख़िदमत या नई तामीर कई वञे ऐं गॾोगॾु 5 कुंडी अहाते जी बि तामीरी ख़िदमत कई वञे, जेको हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैहि ठहिरायो हो। सुल्तान अशरफ क़ायतबाई पहिरियां पंहिंजे हिक नुमाइंदे खे हिन जी तहक़ीक़ात ते मुक़ररु कयो। नुमाइंदे जी रिपोर्ट जे मुताबिक़ हुजरे शरीफ़ जी भितियुनि जी ख़िदमत जी सख़्त ज़रूरत हुई, ख़ासि करे 5 कुंडी शरीफ़ जी ओभरी ईस्ट भित जी बि, जो उन में कुझु चीर पवण शुरू थी विया हुआ। बहरहाल 14 शाबानुल मुअज़्ज़म 881 सिने हिजरी जो 5 कुंडी शरीफ़ जो मुतासिर थियल हिस्सा कढिया विया। गॾोगॾु हुजरे शरीफ़ जे पुराणी छित शरीफ़ बि हटाई वई ऐं ओभरी पासे तक़रीबन 1/3 हिस्से ते छत विधी वई, जंहिंजे करे ही हिकु तहखाने जियां नज़र अचण लॻो, जॾहिं त बाक़ी 2/3 हिस्से ते छत जी तरकीब न कई वई, बल्कि हिन जे मथां 3 मुबारक क़बरुनि जे मथनि वारे पासे चिटियल पथरनि सां बणियल हिकु नंढो पर अज़मत में तमामु वॾो गुंबद हुजरे शरीफ़ ते तामीर कयो वियो। उन जे मथां अछो संगे मरमर लॻायो वियो ऐं पितल जो हिलाल चंड लॻायो वियो। इन जे मथां मस्जिद नबवी शरीफ़ जी छित खे वधीक मथे कयो वियो त जीअं ही नंढो गुंबद पंहिंजे हिलाल चंड समेत मस्जिद शरीफ़ जी छित शरीफ़ जे हेठियां अची वञे। पोइ उन जे मथां वॾो गुंबद शरीफ़ तामीर कयो वियो। 17 शाबानुल मुअज़्ज़म शरीफ़ 881 हिजरी जो हुजरे शरीफ़ जी ख़िदमत में ऐं नए तामीर जो कमु शुरू थियो ऐं 2 महीननि में मुकमल थियो। ही कमु 7 शवारुल मुकरम 881 हिजरी जो ख़त्म थियो। सुल्तान क़ायतबाई मुताबिक़ 22 ज़ुल्हिज्जा शरीफ़ 881 हिजरी जो मदीने पाक हाज़िर थिया ऐं उन्हनि उन मक़ाम ते हाज़िरी ॾिनी जितां अवामुन्नास बीही करे सलाम अर्ज़ कंदा आहिनि, याने मुबारक ॼारियुनि जे साम्हूं बीही करे मवाज शरीफ़ जे साम्हूं खां जॾहिं उन्हनि खे ॼारियुनि मुबारक जे अंदरि दाख़िल थियण जो अर्ज़ कयो वियो त फरमाइण लॻा, मां हिन क़ाबिल किथे, जॾहिं मुमकिन हुजे हा त मां मवाज शरीफ़ खां बि परे बीही करे सलाम अर्ज़ कया हा। न हम आने के लायक थे न काबिल मुंह दिखाने के, मगर उनका करम जर्रा नवाज व बंदा परवर है। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। मोज़िन ते अज़ान जे दौरान बिजली किरी। 13 रमज़ान शरीफ़ 886 हिजरी जो मदीने जे आसमान में ककर छायल हुया।
मोज़िन साहिब हस्बे मामूल मीनार रईसिया ते आज़ान ॾियण जे लाइ चढ़िया ई हुआ त ओचितो उन्हनि ते बिजली किरी। मोज़िन साहिब उते ई शहीद थी विया ऐं मीनार रईसिया मस्जिद नबवी शरीफ़ ॾांहुं किरी पियो। मस्जिद शरीफ़ में बाहि भड़की पई। ओचितो लॻल बाहि जे वकोड़ में अची करे ऐं भञ डुक वग़ैरह में वधीक 10 माण्हू फोत थी विया। बाहि ऐं मीनार जे किरण सां गुंबद शरीफ़ खे बि सदमो पए थो ऐं कुझु मलबो मुबारक हुजरे जे अंदर बि हाज़िरी जे लाइ वञी पए थो। बहरहाल हुजरो शरीफ़ सदमे खां महफ़ूज़ रहियो, जेतोणीकि फौरी तौर ते तामीरी ख़िदमत त कराई वई हुई, पर मुकमल तफ़सीलात सां सुल्तान क़ाइतबाई खे 16 रमज़ान शरीफ़ जे क़ासिद जे ज़रिए पैगाम मोकिलियो वियो। सुल्तान मिस्र खां ज़रूरी सामान ऐं 100 खां वधीक राज़ा, कारीगर ऐं मज़दूर मदीने पाक ॾांहुं रवाना करे छॾिया। कमु शुरू कयो वियो। ॿाहिरि वारो गुंबद शरीफ़ जंहिंखे तमामु घणो सदमो पए थो हो, मुकमल तौर ते हटायो वियो। सुल्तान क़ाइतबाई जे हुकुम सां 892 हिजरी में ॿाहिरें पासे हिकु नओं गुंबद शरीफ़ तामीर कयो वियो, जेको सदियुनि ताईं क़ाइमु रहियो। सब्ज़ गुंबद कॾहिं ठाहियो वियो? कंहिं ज़रूरत जे करे तुर्की सुल्तान महमूद बिन अब्दुल हमीद ख़ान सुल्तान क़ाइतबाई जो ठहरायल गुंबद शरीफ़ शहीद कराए 1253 हिजरी में ॿीहर गुंबद तामीर कराए छॾियो। 1253 हिजरी मुताबिक़ 1837 में हिन खे साओ रंग कयो वियो ऐं हिन जे साए रंग जे करे हिन खे गुंबद ख़ज़रा चयो वेंदो आहे। हिन में 7-8 रोशनदान आहिनि, जंहिं मां कुझु त गोल शिकिल जा आहिनि ऐं बाक़ी मुस्ततील याने चौकुंडा आहिनि। गुंबद ख़ज़रा खुदा तुझको सलामत रखे, देख लेते हैं तुझे प्यास बुझा लेते हैं। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। ॿिनि गुंबदनि में हिकु नंढो सोराख़ रखियो वियो। हेठें गुंबद शरीफ़ जे मथां हिकु अहिड़ो सोराख़ रखियो वियो आहे जंहिंसां क़ब्र शरीफ़ ऐं आसमान जे विच में का बि शइ ओट नाहे रहंदी। इन ते हिकु सन्ही ॼारी लॻाई वई आहे त जीअं उन में कबूतर वग़ैरह दाख़िल न थी सघनि, ऐं बिल्कुलु अहिड़ीअ तरह इन जे बिल्कुलु मथां गुंबद ख़ज़रा में ॾखिण पासे हिलाल चंड जे हेठियां बि सोराख़ रखियो वियो हो। जॾहिं बि ॾुकार थींदो हो त मदीने वारा हिन रोज़न सोराख़ शरीफ़ खे खोले छॾींदा हुआ। जीअं ई उस जूं शुआऊं हुजरे पाक जे अंदरि हाज़िरी जी सआदत माणींदियूं हुयूं, ककर पाणी खणी करे हाज़िर थी वेंदा ऐं मदीने वारनि जे लाइ ख़ूब रहमत जी बरसात वसाईंदा हुआ। हाणे हिन खे बंदि कयो वियो आहे। बादल घिरे हुए हैं, बारिश बरस रही है, लगता है क्या सुहाना मीठे नबी का रोजा। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। गुंबद शरीफ़ जा मुख़्तलिफ़ रंग। गुंबद शरीफ़ जे मुख़्तलिफ़ ज़माननि में मुख़्तलिफ़ रंगनि जे करे हिन खे हिननि रंगनि जी निस्बत सां शोहरत रही आहे। जहिड़ोकि जॾहिं उन जो रंग अछो हो त उन खे क़िबतुल बैदा चवंदा हुआ, जॾहिं नीरो रंग थियो त उन खे क़िबतुल ज़रक़ा चवण लॻा ऐं 1253 हिजरी मुताबिक़ 1837 खां हाणे ताईं ही साए रंग जे करे क़िबतुल ख़िज़रा याने सब्ज़ गुंबद जे नाले सां मशहूर आहे। ही निहायती वणंदड़, तमामु प्यारो ऐं आशिक़ाने रसूल जे अखियुनि जो तारो आहे। सॼी दुनिया जा आशिक़ाने रसूल हिन सां तमामु घणी महबत कंदा आहिनि ऐं हिन जी हिकु अलामत हीअ बि आहे त सॼी दुनिया जे बेशुमार मस्जिदुनि जा गुंबद ख़ज़रा जी यादि में सब्ज़ रंग जा बणाया वेंदा आहिनि। कुझु मस्जिदुनि ते त गुंबद जी शकिल ऐं रंगत में काफ़ी मुशाबहत हिक जहिड़ाप ॾिठी वेंदी आहे। जंहिंजो हिकु मिसाल बाबरी चौक कराची में वाक़ई मस्जिद कंजुल ईमान ते बणियल सब्ज़ गुंबद आहे। कैसा है प्यारा प्यारा ये सब्ज़ गुंबद, कितना है मीठा मीठा मीठे नबी का रोज़ा। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। मस्जिद नबवी जा 8 रहमत भरिया सुतून पिलर थंभ। मस्जिद नबवी शरीफ़ जे रहमतुनि भरे 8 सुतूननि पिलरनि थंभनि खे ख़ुसूसी फ़ज़ीलत हासिल आहे। उन्हनि ते उन्हनि जा नाला बि लिखियल आहिनि ऐं रौज़तुल जन्नह याने जन्नती बाग़ जो टुकड़ो जे अंदरि 6 सुतूननि पिलरनि थंभनि जी ज़ियारत मुमकिन आहे। 2 सुतून छो जो हाणे हुजरे पाक जे अंदरि आहिनि, तंहिं करे उन्हनि जी ज़ियारत मुश्किल आहे। सुतून खे अरबी में उस्तवाना चवंदा आहिनि। 8 ई उस्तवाननि जी तफ़सील ही आहे। 1 उस्तवाने हन्नाना। ही रहमत वारो सुतून
थंबो सॼे पासे मेहराबे नबवी सां बिल्कुलु मिलियल आहे। मिंबर शरीफ़ ठहण खां पहिरियां सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खजीअ जे थुड़ सां टेक लॻाए करे ख़ुतबो इरशाद फरमाईंदा हुआ। जॾहिं मिंबर पाक बणायो वियो ऐं सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ते तशरीफ़ फरमा थी करे ख़ुतबो इरशाद फरमायो त उहो थुड़ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फिराक यानी जुदाई में फाटी पियो ऐं रड़ियूं करे रोअण ऐं हामला पेट वारी ॾाची जियां दाहूं करण लॻो। ही हाल ॾिसी करे तमाम हाज़रीन बे इख्तियार रोअण लॻा। सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर शरीफ़ तां लही करे उन खजीअ जे थुड़ ते हथ मुबारक फेरे करे फरमायाऊं, तूं चाहीं त तोखे तुंहिंजी जॻह ते छॾे ॾियां जंहिं हालत में तूं पहिरियां हुएं। जेकॾहिं तूं चाहीं त जन्नत में लॻाए छॾियां त जीअं जन्नती तुंहिंजो मेवो खाईंदा रहनि। घड़ी खन खां बाद सरकार नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबे किराम रज़ियल्लाहु अन्हुम जे तरफ़ मुतवजा थिया ऐं फरमायाऊं, हिन जन्नत इख्तियार कई। हिन रोअण जी वजह सां उन थुड़ जो नालो हन्नाना पइजी वियो। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह जॾहिं ही वाक़ियो ॿुधंदा हुआ त ख़ूब रोईंदा ऐं फरमाईंदा हुआ, ए इंसानो, जॾहिं खजीअ जो हिकु बेजान थुड़ रसूलुल्लाह जी जुदाई में रोई सघे थो त छा तव्हां नथा रोई सघो। वफ़ा उल वफ़ा 388/1 389 390 439। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। नंबर 2 उस्तवाने आयशा। ही रहमत वारो सुतून थंबो रोज़ अनवर खां 3 नंबर ते आहे ऐं मिंबर शरीफ़ खां बि 3 नंबर ते। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं वॾनि सहाबाई किराम रज़ियल्लाहु अन्हुम हिते कई भेरा नमाज़ पढ़ी आहे। हिते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर वेहंदा हुआ। वफ़ा उल वफ़ा 441/1। जेकॾहिं माण्हुनि खे ख़बर पइजी वञे त क़ुरा अंदाज़ी कनि। तमाम मुसलमाननि जी प्यारी प्यारी अमड़ साइण हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा हिकु भेरे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद ख़ुशगवार बयान कयो। मस्जिद नबवी शरीफ़ में हिकु जॻह निहायती बरकत वारी आहे। जेकॾहिं माण्हुनि खे ख़बर पइजी वञे त उन्हनि खे उते नमाज़ पढ़ण जे लाइ रश जे करे क़ुरओ विझणो पवे। सहाबाए किराम रज़ियल्लाहु अन्हुम हज़रत आयशा रज़ियल्लाहु अन्हा खां उहा जॻह मालूम करण चाही पर उन्हनि ॿुधाइण खां इनकार कयो। इन खां बाद हज़रत अब्दुल्ला बिन ज़ुबैर रज़ियल्लाहु अन्हु जे इसरार ते उन जॻह जी निशानदही फरमाई छॾी, जंहिं ते अब्दुल्ला बिन ज़ुबैर यकदम उते पहुता ऐं नफ़िल पढ़ण में मसरूफ़ थी विया। अहिड़ी तरह सहाबे किराम रज़ियल्लाहु अन्हुम खे बि उन रहमत वारे सुतून पिलर जो इल्मु थी वियो। उन्हीअ वजह सां उनखे उस्तवाने आयशा चयो वेंदो आहे। हिकु रिवायत जे मुताबिक़ ही जॻह दुआ जी क़बूलियत जे लाइ ख़ुसूसी अहमियत रखंदी आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। नंबर 3 उस्तवाने तौबा। ही रहमत वारो सुतून क़बर अनवर खां 2 नंबर ऐं मिंबर खां 4 नंबर ते आहे। असांजा प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर हिते नफ़ल अदा फरमाईंदा हुआ। मुसाफ़िर या महिमान बि हिते अची करे तरसंदा हुआ। इन ई जॻह ते तशरीफ़ फरमा थी करे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ीरनि ऐं मिस्कीननि में क़ुरान पाक जी तालीम ऐं इस्लामी अहकामनि जी तरबियत फरमाईंदा हुआ। हिन रहमत वारे सुतून जो ॿियो नालो उस्तवाने अबू लुबाबा आहे। तौबा क़बूल थियण जी नियत सां हज़रत अबू लुबाबा रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजो पाण खे इन ई रहमत वारे सुतून सां गॾु ॿधाए छॾियो ऐं कसम खणी छॾियो हो त जेसिताईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मुबारक हथनि सां आज़ाद न फरमाईंदा हिन क़ैद मां न निकिरंदुसि, न खाईंदुसि न पीअंदुसि। उन्हनि खे सिर्फ़ नमाज़ुनि ऐं तबई हाजत जे लाइ खोलियो वेंदो हो। उहे तक़रीबन 7 ॾींहंनि ताईं ॿधल रहिया, न कुझु खाधाऊं न कुझु पीताऊं। पोइ अल्लाह पाक उन्हनि जी तौबा क़बूल फरमाई ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि खे पंहिंजे मुबारक हथनि सां खोलियो। वफ़ा उल वफ़ा 442 445/1। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। नंबर 4 उस्तवानतो सरीर। ही रहमत वारो सुतून उस्तवाने तौबा खां ओभर पासे ॼारी मुबारक सां मिलियल आहे। जॾहिं ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिकाफ़ जे लाइ मस्जिद नबवी शरीफ़ में क़याम फरमाईंदा हुआ त कॾहिं कॾहिं हिन जॻह ते सरीर याने खट रखंदा हुआ जेका खजीअ जे छोॾनि सां ठहियल हूंदी हुई ऐं अक्सर राति जो हसीर याने तॾे ते इस्तराहत याने आराम फरमाईंदा हुआ।
जज़्बुल क़ुलूब सफ़ो 93। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। नंबर 5 उस्तवानतुल हरस। हिन खे उस्तवानतुल हरस ऐं उस्तवाने अली बि चवंदा आहिनि। हज़रत मौला अली मुश्किल कुशा शेर ख़ुदा रदी अल्लाहु अन्हु अक्सर हिते नफ़िल अदा फरमाईंदा ऐं रातियुनि जो महबूब ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पहिरेदारी जूं ख़िदमतूं सरअंजाम ॾींदा हुआ। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। उस्तवान ए वफूद ही रहमत वारो सुतून पिलर उस्तवानतुल हरस जे पुठियां वाक़े आहे। जॾहिं बि परे ऐं वेझे खां अरब जा वफ़द नुमाइंदा इस्लाम क़बूल करण जे लाइ दरबार रिसालत में हाज़िर थींदा हुआ त असांजा प्यारा आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर हिन ई मक़ाम ते तशरीफ़ फरमा थी करे पंहिंजी ज़ियारत सां मुशर्रफ़ फरमाईंदा हुआ ऐं जलीलुल क़द्र सहाबा किराम रदी अल्लाहु अन्हुम चौधारी वेंदा हुआ। एक सिमत अली, एक सिमत उमर, सिद्दीक इधर, उस्मान उधर। इन जगमग जगमग तारों में महताब का आलम क्या होगा। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। नंबर 7 उस्तवाने जिब्राइल। हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम अक्सर हिते ई वही खणी नाज़िल थींदा हुआ। ही सुतून पिलर मुबारक सैयदा बीबी फातिमा रदी अल्लाहु अन्हा जे हुजरे पाक सां मिलियल ऐं सुफ़ा शरीफ़ जे बिल्कुलु साम्हूं यानी क़िबले वारे पासे सब्ज़ साए ॼारी मुबारक जे अंदर आहे। जज़्बुल क़ुलूब सफ़ो 94। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। नंबर 8 उस्तवानाए तहज्जुद। हिते सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बार बार तहज्जुद अदा फरमाई आहे। ही रहमत वारो सुतून पिलर सुफ़ा शरीफ़ जे साम्हूं जे तरफ़ क़िबले वारे पासे फातिमा ज़हरा रदी अल्लाहु अन्हा जे हुजरे जे पुठियां उत्तर वारे पासे सब्ज़ ॼारियुनि जे अंदर आहे। ॿाहिरि क़ुरान पाक जे अलमाड़ियुनि जे करे ज़ियारत मुश्किल आहे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। ॿिया सुतून बे बरकत वारा आहिनि। मस्जिद नबवी शरीफ़ जा ज़िक्र कयल 8 रहमत वारा सुतून पिलर थंबा बेशक अफ़ज़ल तरीन आहिनि, पर ॿिया सुतून मुबारक बि बल्कि सॼी मस्जिद शरीफ़ ई बरकत वारी आहे। क़दीम अॻूणे मस्जिद नबवी शरीफ़ जे हर सुतून पिलर ते हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक नज़र पई आहे ऐं को बि सुतून अहिड़ो नाहे जिते सहाबा किराम रदी अल्लाहु अन्हुम नमाज़ न पढ़ी हुजे। सही बुखारी में आहे, हज़रत अनस बिन मालिक रदी अल्लाहु अन्हु फरमाइनि था, मूं सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वॾनि सहाबिन रदी अल्लाहु अन्हुम खे ॾिठो आहे त उहे मग़रिब जे वक़्तु सुतूननि ॾांहुं सबक़त कंदा यानी जल्दी जल्दी पहुचंदा हुआ। बुखारी 187/1 हदीस 503। मेराज का समा है, कहाँ पहुंचे ज़ायरो, कुर्सी से ऊंची कुर्सी इसी पाक घर की है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। रौज़तुल जन्नती बाग जो टुकड़ो। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुजरे मुबारक जंहिंमें सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मज़ार शरीफ़ आहे ऐं मिंबर शरीफ़ जिते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो इरशाद फरमाईंदा हुआ, जो दरमियानी हिस्सो जंहिंजो तूल यानी ड्रेग 22 मीटर ऐं अर्ज़ वेकर 15 मीटर आहे, रौज़तुल जन्नत यानी जन्नती बाग जो टुकड़ो आहे। जीअं त प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आलीशान आहे, मा बैन बैती व मिंबरी रौदतुम मिन रियादिल जन्नह, यानी मुंहिंजे घर ऐं मिंबर जे दरमियानी जगह जन्नत जे बागनि मां हिकु बाग आहे। बुखारी 402/1 हदीस 1195। आम गुफ्तगू में माण्हू हिन खे रियाज़ुल जन्नह चवंदा आहिनि, पर असल लफ़्ज़ रौज़तुल जन्नह आहे। ये प्यारी प्यारी कियारी तेरे खाना बाग की सर्द इसकी आबो ताब से आतश सकर की है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। मस्जिद नबवी शरीफ में हिन वक़्तु 4 मेहराब पंहिंजो नूर लुटाए रहिया आहिनि। 1 मेहराबुन नबी, 2 मेहराब उस्मानी, 3 मेहराब तहज्जुद, 4 महराब सुलेमानी। हिते सिर्फ़ महराबुन नबी जो ज़िक्र कयो वेंदो। तहवील क़िबला यानी क़िबले जी तब्दीली जो हुकुम नाज़िल थियण खां बाद 14 या 15 ॾींहंनि ताईं इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी शरीफ़ में सुतून आयशा जे साम्हूं बीही करे इमामत फरमाईंदा रहिया। पोइ 15 शाबान शरीफ़ 2 हिजरी जो सुतून हन्नाना जो मक़ाम
खे क़याम जे शर्फ़ सां मुशर्रफ़ फरमायाऊं। ही मेहराब शरीफ़ उन ई जॻह ते काबे शरीफ़ जे मीज़ाबे रहमत वारे पासे बणियल आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ख़ुलफ़ाए राशिदीन रज़ियल्लाहु अन्हुम जे ज़माने में मेहराब जे मौजूदा अलामत राइज न हुई। हिन खे पहिरीं सदी जे मुजद्दिद हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह ख़लीफ़ा वलीद बिन अब्दुल मलिक जे हुक्म सां 88 हिजरी 706 ईस्वी में ईजाद कयो ऐं ही उहा बिदअत हसना आहे जंहिंखे तमाम उम्मत क़बूल कयो ऐं हाणे बि सॼी दुनिया जे मस्जिदुनि जा ताक़ खॾणी जीअं मेहराब हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह जी ईजाद मुबारक सां बरकतूं माणे रहिया आहिनि। हिन मां ही ॻाल्हि बि सिखण जे लाइ मिली त सहाबा जे ज़माने में कंहिं शइ जो न हुजणु उन खे नाजाइज़ नाहे करे छॾींदो। जीअं ई राइज मेहराब, संगे मरमर जा मिंबर, मस्जिदुनि ते गुंबज़ ऐं मीनार, सब्ज़ गुंबज़ ऐं मीनार, ओलिया जे क़बरुनि ते इमारतूं ऐं गुंबज़, ख़त्म बुखारी, माइक ते अज़ान ऐं ख़ुतबा, अज़ान खां पहिरियां दुरूद शरीफ़ पढ़णु, हर साल जश्न विलादत जी धूमधाम, यारीं शरीफ़, बुजुर्गान दीन जा उर्स वग़ैरह वग़ैरह। मेहराब व मिंबर और वो हरियाली जालियां और मस्जिद हबीब का जलवा नसीब हो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। मिंबर रसूल ब फरामीन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकु मिंबरी अला हौदी यानी मुंहिंजो मिंबर मुंहिंजे हौज़ यानी हौज़े कौसर ते आहे। बुखारी 403/1 हदीस 1196। मिंबर शरीफ़ जो उहो गोलो जंहिंखे रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पकड़ींदा हुआ। सहाबा किराम रज़ियल्लाहु अन्हुम बरकत जे लाइ उन ते हथ फेरींदा हुआ। मिंबरी अला तुरअतिम मिन तुरइल जन्न यानी मुंहिंजो मिंबर जन्नत जे बाग़नि मां हिकु बाग़ आहे। वफ़ाउल वफ़ा 426/1। असल मिंबर शरीफ़ काठ जो हो। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ पहिरियों मिंबर शरीफ़ 8 हिजरी में तयारु कयो वियो हो। उन जा 3 ज़ीना ॾाका हुआ। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर शरीफ़ ते रौनक अफ़रोज़ थींदे वक़्तु 3 दर्जे यानी ॾाके ते वेहंदा ऐं 2 दर्जे ते पेर मुबारक रखंदा हुआ। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिंबर मुबारक जो तूल यानी ड्रेग 2 हथ, वेकर 1 हथ ऐं हर ॾाके जे वेकर 1 गिरांट हुई। जज़्बुल क़ुलूब सफ़ो 90। दरमियान वारो हिसो जंहिंसां टेक लॻाईंदा हुआ उहो 1 हथ डिघो ऐं जिन हिसनि ते ख़ुतबे जे लाइ वेहण वक़्तु हथ रखंदा हुआ उहो 1 गिरांट ऐं 2 आंगुर डिघा हुआ। मिंबर शरीफ़ जे टिनी पासे 5 काठियूं लॻल हुयूं। मिंबर शरीफ़ जी हीअ कैफ़ियत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद सैयदना सिद्दीक़ अकबर, सैयदना फारूक आज़म, सैयदना उस्मान गनी ऐं हज़रत मौलाए कायनात अली उल मुर्तज़ा शेर खुदा रज़ियल्लाहु अन्हुम जे ज़माने में बि क़ाइम रही। मौजूदा दौर जे संगे मरमर जा मिंबर सहाबा जे ज़माने में न हुजण जे बावजूद जायज़ आहिनि। छुप छुप के देखूं मिंबरे अक़दस की फिर बहार, शायद कभी तो शाह का जलवा नसीब हो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। बिलाल जी आज़ान वारी जाइ जी निशानदगी नथी थी सघे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, मस्जिद नबी शरीफ़ जे अंदर जन्नत जी क्यारी जन्नती बाग जे टुकड़े में मौजूद मिंबर शरीफ़ जी बिल्कुलु साम्हूं 8 सुतूननि ते क़ाइम संगे मरमर जो ख़ूबसूरत चबूतरो आहे। हिन खे मुक़बरिया चवंदा आहिनि। हिन ते ई बीही करे आज़ान व इक़ामत चई वेंदी आहे। ही यादि रहे त हिन जॻह ते हज़रत बिलाल हबशी रज़ियल्लाहु अन्हु जो आज़ान ॾियणु साबित नाहे। जुस्तजूए मदीना सफ़ो 518। हज़रत बिलाल हबशी रज़ियल्लाहु अन्हु किथे बीही करे आज़ान ॾींदा हुआ। हाणे उन जॻह जो पतो लॻाइणु मुश्किल आहे। हिन जी तारीख़ ॿुधंदा अज़ान जा अहकाम नाफ़िज़ थियण खां बाद शुरू में हज़रत बिलाल इब्न रब्बाह रज़ियल्लाहु अन्हु मस्जिद नबी शरीफ़ जे वेझो वाक़े हिकु बुलंद घर जी छित ते तशरीफ़ खणी आज़ान ॾींदा हुआ। पर इन खां बाद उन्हनि जे लाइ काठ जो हिकु स्टूल ठहिरायो वियो हो जिते बीही करे उहे उन वक़्त ताईं आज़ान ॾींदा रहिया जेसि ताईं दिमिश्क न हलिया विया। उन स्टूल खे उम्मुल मुमिनीन हज़रत हफ्सा बिनते उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हुमा जे हुजरे जी छत ते रखियो वियो हो जंहिं ते बीही करे आज़ान ॾिनी वेंदी हुई। इन खां बाद आले उमर फारूक
उनखे सैयदना हज़रत बिलाल इब्न रबाह हबशी रज़ियल्लाहु अन्हु जे तबरुक ऐं आसार जे तौरु संभाले वरितो हो, जेको सदियुनि ताईं महफ़ूज़ रहियो। कुतुबुद्दीन हनफी मुतवफ़ा 990 हिजरी पंहिंजी तारीख़ मदीना में तस्दीक़ कनि था त उन्हनि ॾींहनि में बि इहो स्टूल हज़रत बिलाल हबशी रज़ियल्लाहु अन्हु जे आसार जे तौर ते महफ़ूज़ हो। पोइ जॾहिं आले उमर जे घर खे हिकु मदरसे में तब्दील कयो वियो, तॾहिं बि उहो मुतबरिक आसार क़ाइम ऐं दाइम रहियो, पर 20वीं सदी जे शुरू में उहो गुम थी वियो। सुफ़ा शरीफ़ सुफ़ा छांव कंदड़ जॻह खे चवंदा आहिनि। मस्जिद नबी शरीफ़ में बाबे जिब्राईल अलैहिस्सलाम खां दाख़िल थींदव त कुझु क़दम हलण खां बाद साॼे पासे सुफ़ा शरीफ़ जा पंहिंजा जलवा लुटाए रहियो आहे। सुफ़ा ज़मीन खां 1/2 मीटर बुलंद आहे, जॾहिं त हिन जी ड्रेग 12 मीटर ऐं वेकर 8 मीटर आहे ऐं हिन जे चौधारी तक़रीबन 2 फुट बुलंद पितल जी ॼारी जो ख़ूबसूरत हिसार यानी जंगलो बणियल आहे। हिते ज़ियारत करण वारा तिलावत क़ुरान मजीद बि कंदा आहिनि ऐं नमाज़ बि पढ़ंदा आहिनि। हीउ ई उहो मक़ाम आहे जिते फ़ुक़रा, मुहाजिरीन, सहाबा किराम रज़ियल्लाहु अन्हुम जी हिकु जमात इस्लामी तालीम हासिल करण ऐं ततहीर क़ुलूब यानी दिलुनि जी पाकीज़गी जे हुसूल जे लाइ सुबुह ऐं शाम क़याम कंदी हुई। इन्हनि जी तादाद 70 ऐं 400 जे दरमियान ई रही आहे। ताजदार मदीना राहत क़ल्ब सीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जॾहिं किथां खां सदको हाज़िर कयो वेंदो हो त असहाबे सुफ़ा रज़ियल्लाहु अन्हुम वारनि ॾांहुं मोकिलींदा हुआ ऐं जेकॾहिं किथां हदियो यानी तोहफ़ो ऐं नज़रानो ख़िदमत में हाज़िर थींदो हो त पाण बि तनावुल फरमाईंदा ऐं असहाबे सुफ़ा रज़ियल्लाहु अन्हुम खे बि शरीक फरमाए वठंदा हुआ। इल्म दीन जा ही शौक़ीन निहायत सादा ऐं ग़रीब ऐं मिस्कीन हूंदा हुआ। इन्हनि में हिकु मशहूर सहाबी हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु बयान फरमाईंदा, मूं 70 असहाबे सुफ़ा खे ॾिठो त उन्हनि वटि चादर बि न हुई, सिर्फ़ गोॾ हुई या कंबल जंहिंखे पंहिंजे कंध में ॿधी करे लड़काए छॾींदा हुआ ऐं उहो बि एतिरे क़दुरु नंढो हूंदो हो जो कंहिंजे अधु पिनीअ ताईं पहुचंदो हो ऐं कंहिंजे भेॾिन ताईं ऐं हथ सां उनखे पकिड़े रखंदा हुआ त किथे ओघड़ न खुली वञे। बुख़ारी 169/1 हदीस 442। सैयदना मुजाहिद रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु बयान फरमाईंदा हुआ, कसम आहे उन ज़ात पाक जो जंहिंखां सवा को माबूद नाहे त मां कॾहिं कॾहिं बुख जी शिदत जे करे पंहिंजो पेट ऐं सीनो ज़मीन ते लॻाए छॾींदो हुयुसि ऐं कॾहिं कॾहिं पेट ते पथर ॿधी छॾींदो हुयुसि त जीअं सिधो बीह सघां। बुख़ारी 234/4 हदीस 64-52। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि इल्म दीन जे आशिक़नि जी हौसला अफ़ज़ाई कंदे मुबारक कलमनि सां नवाज़ींदे उन्हनि खे फरमायो, जेकॾहिं तव्हांखे मालूम थी वञे त रब्बे काइनात तव्हां जे लाइ कहिड़ा कहिड़ा इनाम तयार करे रखिया आहिनि त तव्हां तमन्ना कयो हा त काश फ़क़्र ऐं फ़ाक़े जो ही सिलसिलो अञा डिघो थी वञे। तिरमिज़ी 162/4 हदीस 2375। जुस्तजू में क्यों फिरे माल कई मारे मारे, हम तो सरकार के टुकड़ों पे पला करते हैं। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारक वसल्लम।